नाज़रीन अवां ॾिसो पिया टुडेज़ वर्ल्ड। मां आहियां शहराज़ अहमद। जवां खे दुनिया जूं उहे ख़बरूं ॿुधाईंदासीं जेके सोशल मीडिया ते सोशल सर्कल्स में हिकिड़ियूं वॾियूं लहर मचाए रहियूं आहिनि। नाज़रीन शुरू कयूं था त अफ़गानिस्तान में हींअर वरी हिकिड़ी सिविल वॉर थियण वारी आहे। जीअं ईरान में थी, इराक में थी। जीअं पोएं एपिसोड्स में मां अव्हां खे ॿुधायो हुयो त जॾहिं बि को नओं आइन तैनात थींदो आहे त उन जी हिकिड़ी एज हूंदी आहे। कंहिं ते बि का बि गवर्नमेंट अगरि पंहिंजी क़ौम ते अगरि को आइन पास कराए थी त उन ते आइन थोपिजे न। उहो आइन उन हिकिड़ा स्टेप्स हूंदा आहिनि, उन स्टेप बाय स्टेप उहे आइन खे हिकिड़ो कंप्लीट हिकिड़े स्ट्रक्चर में विधो वेंदो आहे। हींअर नाज़रीन हिकिड़ो अफ़गानिस्तान में जेको नओं आइन पास थियो आहे उहो ॿुधण में त नओं न आहे, पर जीअं औरतुनि जे हवाले सां तालिबाननि कुझु नया रूल हिकिड़ा स्ट्रिक्ट रूल ठाहिया हुआ। उन में पहिरीं इहो थियो हुयो त हिननि जा पार्क्स बंदि थी विया। ॿियो इहो थियो हुयो त सेकेंडरी स्कूल्स जेके हुआ उन्हनि में औरतुनि ऐं मर्दनि जे विच में पर्दा हया विया हुआ। टियों इहो थियो हुयो त जेके औरतूं आहिनि उन्हनि खे औरतूं ई पढ़ाईंदियूं, मर्द टीचर कोन पढ़ाईंदा। जेके मर्द हज़रात आहिनि उहे औरतुनि खे कोन पढ़ाईंदा, मर्द हज़रातनि खे पढ़ाईंदा। हींअर नाज़रीन हिकिड़ो नओं जेको रूल तैनात थी वियो आहे ऐं उहो ईअं बसि ॼण हिकिड़ो ख़त ॼण पहुची वियो हुजे क़ौम जी तरफ़ हिकिड़ो तालिबाननि खां त जेके बि नियाणियूं आहिनि, जेके बि छोकिरियूं आहिनि, उन्हनि जो हाणे यूनिवर्सिटी वञण बि बंदि करे छॾियो। जवान दिमाग़नि में जॾहिं बग़ावत ईंदी आहे त मौत जो डपु अलाए किथे छॾाइजी वेंदो आहे। मशहूरु न्यूज़ एजेंसी आहे जेका इन रूल खां पोइ अफ़गानिस्तान पहुती ऐं कुझु छोकिरियुनि खां इंटरव्यू वञी वरिता ऐं उन इंटरव्यू में वञी इहो सवालु इहो थियो त छा महसूसु करे रहिया आहियो। जीअं सवालु थियो जवाबु ॾींदे रोई ॾिनऊं ऐं जवाबु ॾींदे इहो चयूं त असां पंहिंजे भाइरनि सां, पीअरनि सां, समाज सां, तालिबाननि सां, हुकूमत सां असां विढ़ण जे लाइ तयारु आहियूं। हिकिड़ो इहो वाहिद असां वटि रस्तो हुयो जंहिंमें असां पंहिंजा ख़्वाब पूरा करे सघूं पिया, जंहिंमें असां पंहिंजो पाण खे स्टेबल करे सघूं पिया। औरत या मर्द ख़राबु नाहे हूंदो, इंसानु ख़राबु हूंदो आहे। ऐं जॾहिं बि को बि रूल तैनात थींदो आहे त उहो हिकिड़ी सॼी क़ौम ते थींदो आहे। हिकिड़े ग्रुप खे हिकिड़ो पॉइंट आउट करे ऐं तव्हां जॾहिं रूल कंदा हो त पोइ उहा तव्हांजी सिधी जंग थी वेंदी। ज़रूरी नाहे त ॿी धुर वटि बि हथियार हुजनि, ॿी धुर वटि लांचर हुजनि त उन खां पोइ वञी उहा जंग जे लाइ तयारु आहे। सॼे किसे खे हिकिड़ो अगरि असां समअप कयूं त रॉबर्ट वुड जेको UN एम्बेसडर आहे उन जॾहिं इहो बयानु जारी कयो ऐं जेके ॿियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि इहो बयानु जारी कयो त असां हिन खे न को रिकग्नाइज़ेशन ॾींदासीं हिन तालिबान हुकूमत खे, न को इमदाद ॾींदासीं, न को का शइ ॾींदासीं, त उन ते अञा तालिबान हुकूमत जो को बि रद्द अमल न आहे आयो। अगरि जे सुभाणे इहो त रद्द अमल अचे थो त स्कूल कॉलेजिस खोलिया वञनि था त पोइ माना हीअ दीन ते त हलिया कोन। ऐं अगरि जे इन ई पंहिंजे फ़ैसिले ते ही स्ट्रॉन्गली बिलीव करे ऐं स्टक थी था वञनि पोइ त मुल्क ई न रहियो। ॻाल्हि कयूं इंडिया जी त इंडिया में कुझु माण्हू आहिनि जेके इंस्पायर थी विया आहिनि। कुझु माण्हू छा, असां सभई इंस्पायर थी वेंदा आहियूं मूवीज़ मां, सॉन्ग्स मां, शाइरियुनि मां ऐं असां पंहिंजे आइडियल्स मां। पोइ असां पंहिंजी पर्सनैलिटी खे किथे न किथे असां ब्लर करे छॾींदा आहियूं। सो 7 ॼणा अहिड़ा पुलिस जेका आहे उत्तर प्रदेश जी इंडिया में 7 ॼणनि खे पकतो अथनि जंहिंजी जेका पंहिंजी सेल्फ पर्सनैलिटी हुई उहा किथे गुम थी वई ऐं उन्हनि पुष्पा मूवी जेका हुई, जेका फेमस मूवी थी गुज़री आहे, उन मां हिकिड़ी इंस्पायरेशन वरिती। इंस्पायरेशन इहा वरिती त पुष्पा जेको हुयो उहो बेरोज़गार हूंदो हुयो ऐं उन खां पोइ उन जंगल में वञी जेको संदल काठ आहे उन काठ खे गैर क़ानूनी तरीक़े सां तोड़े करे ऐं उन खां पोइ वरी उहो स्मगल कंदो हुयो। त हिननि जेके 7 ॼणा उत्तर प्रदेश जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जॾहिं पुलिस पकतो ऐं पुलिस पुछो त हीअ छाजे लाइ कंदा आहियो ऐं कीअं कंदा आहियो, त हुननि सॼी पुष्पा मूवी जी स्टोरी ॿुधाए छॾी। त उन मां हिकिड़ो पुलिस वारो हुयो, उन चयो चई हीअ त पुष्पा मूवी जी स्टोरी पिया ॿुधायो तव्हां। त उते उन्हनि चयो त चई हा असांजो जेको आइडियल आहे उहो पुष्पा ई आहे ऐं 536 जेको किलो संदल काठ आहे उहो रोज़ हिननि उतां जंगल मां कढी करे ऐं मार्केट में खपाईंदा हुआ। उन में जेको हिननि जो लीडर हुयो उहो MBA होल्डर हुयो ऐं उन खां जॾहिं पुछियो वियो त बाबा तूं हेॾां कीअं पहुते, त उते इहा ॻाल्हि थी त मां वजह रुगो बेरोज़गारी ॿुधाई त मां बेरोज़गार हुअसि, मां
कंपनी टू कंपनी मां सीवीज़ पंहिंजूं ड्रॉप कंदो ईंदो हुयुसि। मूंखे कॾहिं बि जॉब कोन मिली, पोइ सडनली मूं मूवी ॾिठी ऐं मां इन मां इंस्पायर थियुसि। 7 ॼणा हिननि अरेस्ट कया आहिनि जेके जंगल मां निकिरनि पिया ऐं पुलिस छापो हुयो फॉरेस्ट डिपार्टमेंट सां गॾु। 4 ॼणा हिननि जा हिकिड़ा ॿिया जेके साथी आहिनि उहे ऑलरेडी मार्केट में आहिनि, जेके मार्केट में ट्रेडिंग कंदा आहिनि या ट्रेड लिंक जंहिंखे चइजे, उहे लिंक्स ठाहींदा आहिनि। उन्हनि 4 जे बारे में हिननि 7 ॼणनि ॿुधायो त हू 4 ॼणा तव्हां खां कॾहिं बि कोन पकड़िया वेंदा ऐं हू 4 ॼणा जेके आहिनि उहे हॉलीवुड जी मूवीज़ मां इंस्पायर्ड आहिनि। साइकोलॉजिस्ट सां घणो उथण वेहण आहे। कुझु दोस्त आहिनि, उन्हनि सां जॾहिं मूं इहा ॻाल्हि इन तबसरे में आंदी त उन्हनि चयो चई हिकिड़ो स्ट्रॉन्गली हिकिड़ो माइंड सेट थी वेंदो आहे ऐं माण्हू पंहिंजी पर्सनैलिटी में रिज़ॉल्व थी वेंदो आहे उन पर्सनैलिटी में ऐं उहो उन तरीक़े सां पोइ वर्क कंदो आहे। सो अगरि जे 7 ॼणा चवनि था त हू जेके 4 ॼणा आहिनि उहे असांखां मेंटली स्ट्रॉन्ग आहिनि त पोइ माइट बि थी सघे थो उहे अरेस्ट न थियनि, जो त हींअर ताईं 6 ॾींहं थी चुका आहिनि ऐं उहे 4 ॼणा अरेस्ट कोन थिया आहिनि। कुझु फैक्ट्स इहे मिलिया आहिनि त उहा ट्रेड लिंक वर्किंग में आहे। नाज़रीन, जिथे मूवीज़ जी ॻाल्हि हली, जिथे इंस्पायरेशन जी ॻाल्हि हली, उते अक्सर कुझु मूवीज़ में इख़्तिलाफ़ बि थींदा आहिनि, कुझु सॉन्ग्स ते इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, पर उहे इख़्तिलाफ़ लफ़्ज़नि जा हूंदा आहिनि, उहे इख़्तिलाफ़ लाइन्स जा हूंदा आहिनि, उहे इख़्तिलाफ़ कॉन्टेंट राइटर्स ते थींदा आहिनि त तव्हां असांजे पीर मुर्शिद, असांजे अलाह भॻवान, उन्हनि खे तव्हां इन्वॉल्व कयो आहे ऐं इन करे असांजो हीउ जेको सॉन्ग आहे या हीउ जेको तव्हांजी जेका मूवी आहे उहा असांखे बिल्कुलु क़बूलु कोन्हे। त इंडिया में हिकिड़ो ॿियो इंसिडेंट थियो, बेशरम सॉन्ग आहे पठान मूवी जो। उन मूवी जे बारे में हिकिड़ी वॾी लहर हली रही हुई त ज़बरदस्त मूवी आहे ऐं हीअ मूवी शाहरुख ख़ान जी ऐं दीपिका पाडुकोन जी मूवी आहे ऐं इहा हिकिड़ो अहिड़ो बिज़नेस कंदी जेको इंडिया में शायदि पहिरीं के मूवी बिज़नेस न कयो हुजे। पहिरीं त मां तव्हांखे इहो ॿुधायां त यूपी जो हिकिड़ो MP आहे नैरतौम ऐं ॿियो हिकिड़ो आहे सैयद अनस अली। सैयद अनस अली जेको आहे उहो उलमा बोर्ड जो प्रेसिडेंट आहे ऐं उत्तर प्रदेश जो जेको MP आहे नैरतम मिश्रा, इन्हनि ॿिन्ही इन इशू खे खयो ऐं नैरतम मिश्रा इहा ॻाल्हि कई त जेको दीपिका पाडुकोन आख़िर में जेको लिबास पाए रही आहे उहो लिबास असांजे मज़हब खे तकलीफ़ पहुचाए थो, असांजे मज़हबी माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाए थो। उहो रंग असांजे मज़हब जो रंग आहे, उहो रंग दीपिका पादुकोन खे न पाइणु खपे हा। पर जिथे उलमा बोर्ड जे प्रेसिडेंट जी ॻाल्हि कजे सैयद अनस अली जी, त उन्हनि जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, पर वरी बि उन्हनि पंहिंजो बयानु ॾिनो आहे त इहो जेको गानो आहे इहो गानो बेशरम गानो, वाक़ई बेशरम गानो आहे ऐं असांजी क़ौम ते वॾो असरु करे थो। नाज़रीन, जिथे मूं ॻाल्हि कई जनरल ऑब्ज़र्वेशन जी, त जॾहिं इंडियन फिल्म इंडस्ट्री पॉर्न इंडस्ट्री में कन्वर्ट थी वई हुई या कन्वर्ट थी वई आहे या कन्वर्ट जॾहिं थिए पई, तॾहिं हिननि जूं अखियूं किथे हुयूं ऐं हीउ जेको लिबास, जेको ज़रदाई रंग जो लिबास आहे, इहो अलाए किथे किथे ॾिठो वियो आहे ऐं इंडिया जी जेके फिल्म इंडस्ट्री आहे उन में इहो ज़रदे जो रंग जेको आहे इहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ ड्रेसिस में, मुख़्तलिफ़ एक्ट्रेस में ऐं बोल्ड सीन्स में पहिरीं बि शो थियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि कजे मार्केटिंग स्ट्रेटेजी जी, जिथे मूं जनरल ऑब्ज़र्वेशन जी ॻाल्हि कई, त मार्केटिंग स्ट्रेटेजी में ईअं थींदो आहे अक्सर त कंहिं बि जीअं चवंदा आहिनि बदनाम ना होंगे तो क्या नाम ना होगा, इन ई हवाले सां थी सघे थो, इहा मुंहिंजी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन आहे। बाक़ी हर रिपोर्ट जेका आहे उहा ऑन इंटरनेट अवेलेबल आहे, तव्हां उनखे ॾिसी सघो था। कहिड़ी ख़बर जेको सिद्धार्थ डायरेक्टर आहे उन इहा ॻाल्हि हिन MP सां कई हुजे ऐं जेको सैयद अनस अली आहे उलमा बोर्ड जो प्रेसिडेंट आहे उन्हनि सां कई हुजे ऐं इहो चयो हुजे त तव्हां इन ते इख़्तिलाफ़ कयो, छो जो इन्हनि जे ॿिन्ही जे बयाननि में इहा ॻाल्हि आहे त उत्तर प्रदेश में असां इहा मूवी तेसीं ताईं न हलाईंदासीं जेसीं ताईं इहो जेको नंढिड़ो सीन आहे तव्हांजो इहो ख़तमु नथा कयो, ऐं इहो ख़तमु करणु का वॾी ॻाल्हि कोन्हे ऐं इहो ख़तमु थी सघे थो। हिकिड़े पासे मां इन में स्ट्रेटेजी इन लाइ थो चवां जो त हिकिड़े पासे एॾो वॾो BJP जो हिकिड़ो MP आहे, उन सां तव्हां तकरार वठो था, हिकिड़ी पार्टी सां तकरार वठो था, हुकूमत सां तकरार वठो था, उलमा बोर्ड जे प्रेसिडेंट सां तव्हां तकरार वठो था, उन खां पोइ तव्हां ट्वीट कयो था
त हींअर त अञा शुरूआति आहे ऐं 50 लख खां वधीक जेके आहिनि उहे व्यूज़ अची विया आहिनि ऐं असांजी जेका फिल्म आहे उहा वॾो बिज़नेस कंदी। जेको हुननि हिकिड़ी FIR दर्ज कराई, उहो FIR में बि हुननि इहो चयो त असां तेसीं ताईं न कंदासीं, सॉर्ट आउट इहो मसइलो न कंदासीं जेसीं ताईं इहो टुकड़ो जेको नंढिड़ो टुकड़ो आहे इहो कट ऑफ नथो थी वञे। त हिकिड़े पासे हिकिड़ो एॾो वॾो मसइलो हली रहियो आहे, ॿिए पासे तव्हां ट्वीट कयो पिया, ऐं टे पासे दीपिका पादुकोण जो हिकिड़ो रोड इंटरव्यू आहे, उन में ॾाढो ख़ुशि मिज़ाजी आहे ऐं फर्स्ट क्लास तरीक़े सां एयरपोर्ट तां अचे पई, एयरपोर्ट ते वञे पई ऐं हाल वाल करे पई, उहा ई स्माइल आहे, हैप्पी विथ कल्चर, ऐं माना अहिड़ो को बि मसइलो कोन्हे। मूंखे इन ते ॾुख बि थींदो आहे, तकलीफ़ बि थींदी आहे त जेका अवाम आहे उनखे ऑब्ज़र्वेशन करणु खपे, उनखे ॾिसणु खपे त जेको असांजो लीडर आहे उहो असांखे कहिड़े रस्ते ते वठी वञण जे लाइ चवे पियो, ऐं अगरि जे उहो हिकिड़ी टंग ते बि 4 ॻाल्हियूं चवनि था त असांखे अखियूं बंदि करे जी हुज़ूरी नाहे करणी। असांखे इहो ॾिसणो आहे त अगरि हीउ एतिराज़ु हींअर थियो आहे त हीउ एतिराज़ु त कुझु बि कोन्हे, ऐं जॾहिं बाक़ी अगरि जे तव्हां रुगो बॉलीवुड मूवीज़ बि लिखी छॾियो ऑन ब्राउज़िंग ते, त उते तव्हांखे ख़बर पवंदियूं त अलाए केतिरा अहिड़ा बोल्ड सीन्स आहिनि जेके असांजे मज़हबी ऐं तहज़ीबी हिसाब सां इंडिया पाकिस्तान जो जेको मज़हब ऐं तहज़ीब आहे उहो त हिकिड़ो ई आहे। 78% जेका अवाम आहे उहा मुसलमान ऐं हिंदू रहनि था गॾिजी इंडिया में, बाक़ी जेका अवाम आहे उहा क्रिश्चनिटी में ऐं माइनॉरिटीज़ में आहिनि। जेका 78% अवाम आहे उन में हिंदू ऐं मुसलमान आहिनि, हिंदू ऐं मुसलमाननि जी तहज़ीब इहा ई आहे त पर्दे खे अहमियत ॾींदा आहिनि ऐं बेशर्मी खां हू परहेज़ कंदा आहिनि। पर इहा बेशर्मी जी जेका परहेज़ आहे उहा त पहिरियों दफ़ो ॾिठी आहे, ऐं उहा पहिरियों दफ़ो इन शर्त ते ॾिठी आहे त इहो सीन ख़तमु कयो ऐं उन खां पोइ असांखे को एतिराज़ु कोन्हे। 50 लख व्यूज़, उन खां पोइ हीअ जेका फिल्म रिलीज़ थींदी उन ते जेका अवाम भॼंदी, जेका उत्तर प्रदेश में हींअर बैन थी वई आहे, 10 जनवरी ते रिलीज़ थींदी। घटि में घटि हीअ जेको मूं कैलकुलेशन कई उहा घटि में घटि बि शायदि मुंहिंजी कैलकुलेशन घटि हुजे पर वधीक न हूंदी, 15 करोड़ खां वधीक रुगो उत्तर प्रदेश जो बिज़नेस आहे जेको हिकिड़े सिनेमा हॉल मां वरितो वेंदो। ॻाल्हि कंदासीं कोविड-19 जी। कोविड-19 जे हवाले सां मूं पहिरीं बि तव्हां सां इहा ॻाल्हि कई आहे त असांखे उहे ई प्रिकॉशन्स वठिणा आहिनि, असांखे उन ई तरीक़े सां हलणो आहे जहिड़े तरीक़े सां असां 2019 में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हूंदो त असां ते का पाबंदी कोन हूंदी ऐं असांजो जेको स्मार्ट लॉकडाउन आहे, असांजूं जेकी शॉप्स आहिनि, असांजा जेके बिज़नेसिस आहिनि, उहे सभु महफ़ूज़ हूंदा। मुल्क जी हालति पहिरीं खां बदतर आहे। इन शइ खे सिंसियरली ॿुधो ऐं इन ते अमल कयो त उहो ई 5 फुट जो फ़ासिलो वापसि रखिणो आहे, वापसि मास्क पाइणा आहिनि ऐं हैंडशेक्स खां असांखे अवॉइड करिणो आहे। नाज़रीन, चाइना में वुहान, शिंगाई ऐं जिंगज़ू इन्हनि शहरनि जा क़ब्रिस्तान भरिजी विया आहिनि। इन्हनि जे हॉस्पिटल्स में बेड्स ख़ाली कोन्हनि। 7 ॾींहंनि में मुख़्तलिफ़ शहरनि खां 5200, 5300, 5400 केसिस जेके आहिनि उहे इनरोल्ड थियनि था, जंहिंमां 3000 मौतूं थियनि थियूं। हींअर वैक्सीन ख़तमु थी वई आहे चाइना में। चाइना हींअर मुल्की तौर ते जेको आलमी तौर ते हींअर वैक्सीनेशन जे लाइ परेशान आहे। चाइना जी जेका पब्लिक आहे उहा परेशान आहे। स्ट्रिक्ट लॉकडाउन चाइना में लॻी वियो आहे ऐं उन सां गॾु जेके प्रिकॉशन्स हुआ, जेको हिकिड़ो लॉ हुयो, स्ट्रिक्ट लॉ हुयो, जंहिंमें तव्हांजा जेके मास्क आहिनि उहे अगरि लथल हूंदा त तव्हांजा जेके बिज़नेसिस आहिनि उहे बैन थी वेंदा। तव्हांजा ATM कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स जेके आहिनि उहे बैन थी वेंदा। उहो लॉ वापसि अची वियो आहे। नाज़रीन, हींअर US UK ताईं इहा लहर पहुती आहे। अगरि US UK ताईं इहा लहर पहुची सघे थी त इहा लहर पाकिस्तान में छो कोन हूंदी। ऐं पाकिस्तान जी जेका अगरि मेजरमेंट कजे त हींअर 80 इयर्स 62 खां वठी 80 इयर्स ताईं हींअर जेके असांजा वॾा आहिनि, असांजा जेके पेरेंट्स आहिनि ऐं बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे जान जो ख़तरो आहे। जनरल ऑब्ज़र्वेशन कई थी वञे त पाकिस्तान में सिर्फ़ु अवाम ई न बल्कि जेका हुकूमत आहे उन बि घणो सीरियस नाहे वरितो कोविड खे। सो मुंहिंजी इहा अर्ज़ी आहे, अगरि असांखे को हुकूमती जेको कारकुन आहे असांखे अगरि को ॿुधे थो त इन शइ ते
प्लीज़ हिकिड़ो सर्विस मैसेज पहुचायो। पंहिंजे घर वारनि, पंहिंजे आसपास, पंहिंजे जेके सर्किल में जेके माण्हू आहिनि उन्हनि ताईं इहा ख़बर पहुचायो ऐं फ़ासिलो रखो। हैंडशेक अगरि करण में न करण में अगरि का एम्बेरस फील कयो था त इहो सुठो आहे त एम्बेरस फील कयो। इन खां सुठो तव्हां पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे, ॿियनि खे, ॿारनि बचनि खे तकलीफ़ पहुचायो। सो नाज़रीन इन ते थोड़ी ख़ासि नज़र रखो। इंडिया जी हिकिड़ी ॿी ख़बर तव्हांखे ॿुधाइजे त जेका फुल ऑफ मोटिवेशन आहे, निज़ामुद्दीन दरगाह ते हर रोज़ हज़ारे माण्हू ईंदा आहिनि हाज़िरी ॾियणु। निज़ामुद्दीन दरगाह जी जेका हिकिड़ी ख़ासियत आहे उहा इन सां हाज़िरी सां गॾु गॾु खाधनि जी ख़ासियत आहे। मुगलाई खाधनि जे करे निज़ामुद्दीन दरगाह मशहूरु आहे। उते जूं घिटियूं जेके आहिनि उहे हिकिड़ियूं तंग घिटियूं आहिनि। उन्हनि घिटियुनि मां गुलाबनि जी ख़ुशबू ऐं गुलाबनि जी ख़ुशबू सां गॾु हिकिड़े मुगलाई खाधनि जी ख़ुशबू हवा में इवॉल्व हूंदी आहे। उन में 11 औरतुनि मिली करे हिकिड़ो रेस्टोरेंट खोलियो आहे। उन रेस्टोरेंट में बिरयानी ऐं कोरमे जूं कुझु स्पेशल डिशिज़ आहिनि जेके तयारु कयूं वञनि थियूं। ऐं निज़ामुद्दीन दरगाह ते जेके पुराणा क़दीम रेस्टोरेंट्स आहिनि उन्हनि ते हाणे रश घटि थिए पई, छो जो हितां जो जेको हिकिड़ो इन्वायरमेंट आहे ऐं टेस्ट आहे उहो सभिनी खां बहितरु आहे। हिननि 11 औरतुनि खां जॾहिं इंटरव्यू वरितो वियो त हिननि चयो कि असां गुरबत में रहियल हुआसीं ऐं असांजा जेके मर्द हुया उहे मज़दूरी ते वेंदा हुया ऐं रोज़ जो जेको गुज़र सफ़र आहे उहो इलाही मुश्किल हुयो। इन करे असां जेके पाड़े में 11 औरतूं हुयूं जेके बिजली न हुजण जे सबबु ॿाहिरि गॾु थी वेहंदियूं हुयूं, उन में हिकिड़ो इहो आइडिया हिकिड़ो जनरेट थियो जंहिंमें हिननि हिकिड़ो रेस्टोरेंट खोलियो ऐं ही सभु हिक ॿिए जूं हेल्पर आहिनि। को बि हिन जो हिकिड़ो वाहिद मेंबर या फाउंडर कोन्हे या बोर्ड जो को मेंबर, अहिड़ी का बि हिकिड़ी हाई लेवल ते का बि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। हिननि पाण में हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन चइजे ईअं हिकिड़ी ठाहे करे ऐं उन आइडिया खे एग्ज़ीक्यूट कयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर आइडिया में जेको एग्ज़ीक्यूशन हूंदो आहे उन में विल ऐं डिसीशन जेको आहे उहो कमु ईंदो आहे। उन खां पोइ फोकस कमु ईंदो आहे। उन खां पोइ जेको ट्रुथ आहे उहो कमु ईंदो आहे। उन खां पोइ वञी हिकिड़ी जेको असां आइडियो सोचींदा आहियूं उनखे एग्ज़ीक्यूट कंदा आहियूं। अगरि इहा ख़बर तव्हां ताईं पहुचे पई त इन ख़बर मां मोटिवेशन वठो ऐं मूंखे वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त असां आइडिया जनरेट कंदा आहियूं पोइ उनखे एग्ज़ीक्यूट न कंदा आहियूं। सो इन्हनि शयुनि में अव्हां हिकिड़ो सुठो पैसो ठाहे सघो था। घर वेठे अव्हां ॿिए जी बि हेल्प करे सघो था। जेके इंटीरियर साइड मां जेके माण्हू अचनि था उन्हनि जी बि हेल्प थी वेंदी ऐं अव्हां जी बि हेल्प थी वेंदी। सो जेके असांजो घर में न्याणियूं भेणूं माइरूं वेठल आहिनि सो उहे घर में ई 5%, 10%, 15% वधीक खाधो पचाए करे ऐं उहो कहिड़ी बि सुठी जॻह ते फूड पांडा ते तव्हां रजिस्ट्रेशन करे सघो था। उते उन मां तव्हां वटि क्लाइंट्स ईंदा ऐं तव्हांजो आहिस्ता आहिस्ता जेको बिज़नेस आहे, सोशल जेके असां वटि साइट्स आहिनि, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हाट्सएप आहे, तव्हां उते इहो बिज़नेस आम करे सघो था। इन में वधीक कोन्हे, ईअं नाहे असांखे शुरू में ई 100% ॾियणो आहे। 100% आइडिया खे जनरेशन में ॾिजे। बाक़ी जेको अव्हांजो मटीरियल आहे उनखे आहिस्ता आहिस्ता स्टेप बाय स्टेप एग्ज़ीक्यूट कयो ऐं पंहिंजो फ़ाइदो कयो, ॿियनि जो फ़ाइदो कयो। नाज़रीन, ॻाल्हि कजे फीफा वर्ल्ड कप जी त उन में सोशल मीडिया, सोशल सर्कल्स, बिग बी टीम्स, डिफरेंट इंस्टीट्यूशन्स, डिफरेंट कंट्रीज़, सभिनी में हिकिड़ो ई सवालु हली रहियो आहे त अर्जेंटीना जो जेको मैसी आहे प्लेयर जंहिं खटियो फीफा वर्ल्ड कप पुरजोश तरीक़े सां, उनखे जेॾीमहिल ट्रॉफ़ी ॾिनी वई त कतर जे तरफ़ां उन ते जेका चादर पाराई वई उहा चादर छाजी निशानदेही करे। कुझु माण्हुनि इहो चयो आहे त जेका चादर पाराई वई आहे उहा चादर इहो एम्पावर करण जे लाइ पाराई वई आहे त कतर जो जेको कल्चर आहे उहो मेसी अपनायो आहे। कल्चर में जेका इहा चादर या इनखे जेको अबा चइजे उहो कतर जा जेके शहज़ादा आहिनि या कतर जा जेके वॾा माण्हू आहिनि, जेके या कतर जा रेस्पेक्टेबल जेके माण्हू आहिनि, उहे इहा चादर पाए करे जुमे जी नमाज़ में वेंदा आहिनि, खिताबनि ते वेंदा आहिनि ऐं पंहिंजा जेके वॾा वॾा फ़ैसिला आहिनि ऐं इजलास आहिनि उहे इन चादर खे पाए करे ऐं पोइ उहे तरतीब सां इंतिख़ाबु कंदा आहिनि उन्हनि शयुनि जो। त
त हिननि इहा हिकिड़ी ॾिनी आहे त छा क़तर इहो साबित करणु चाहे थो त मेसी कल्चर जो आहे, या मेसी खे इहो एम्पावर कराइणु चाहिनि था, या मेसी ते इहो थोपणु चाहिनि था पंहिंजो कल्चर, या इहा जेका चादर पाराई आहे उहा इहा दुनिया खे मैसेज ॾिए थी त असां खां वधीक केरु बि कोन्हे, असां सभिनी खां वधीक आहियूं। इन्हनि तरीक़नि जा कुझु जेके स्टेटमेंट्स आहिनि उहे मशहूरु तरीन माण्हुनि ॾिना आहिनि, उहे दुनिया जे ब्लॉगर्स ॾिना आहिनि, ऐं जेके तज्ज़ियाकार आहिनि उन्हनि इहे स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि, कुझु ट्वीट कयूं आहिनि, कुझु सोशल मीडिया ते, फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, अलॻि अलॻि प्लेटफॉर्म्स ते मेसी जी तस्वीर सां गॾु इहो ट्वीट हली रहियो आहे। नाज़रीन, हीउ जेको तनक़ीद जो निशानो ठाहे रहिया आहिनि क़तर खे, इहो सिर्फ़ु इन करे न त हुननि पंहिंजी चादर ई पंहिंजो कल्चर जेको थोपण जी कोशिशि कई आहे या छा, इन बाबति जेको तनक़ीद न आहे। इहा तनक़ीद तॾहिं खां क़तर ते शुरू थी वई आहे जॾहिं क़तर खे मेज़बानी जो मौक़ो ॾिनो वियो। मेज़बानी में क़तर 220 अरब इन्वेस्ट कया, जंहिंमां 1700 अरब कमाया। 1700 अरब जो मतिलबु आहे पंहिंजूं 3 खां 4 बजटूं कढी वञणु। हिकिड़े वॾे चांस न मिलण ते जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि बेशक हिकिड़ियूं तनक़ीदूं कयूं, पर इन मां असांखे इहो हिकिड़ो मैसेज वठणु खपे त पाकिस्तान में बि स्पोर्ट्स इंडस्ट्री आहे, पाकिस्तान में फिल्म इंडस्ट्री आहे, पाकिस्तान में ड्रामा इंडस्ट्रियूं आहिनि, पाकिस्तान में अहिड़ा घणा फर्म्स आहिनि जंहिंमें अगरि गवर्नमेंट इन्वेस्ट करे त उन मां असां हिकिड़ो 4 टाइम बिज़नेस करे सघूं था। 2 करोड़ 4 करोड़ अगरि गवर्नमेंट इन्वेस्ट करे थी त उन हवाले सां मां इहो सम्झां थो त गवर्नमेंट जे लाइ को घणो वॾो पैसो कोन्हे। हिकिड़ी शइ आहे क्रिकेट जेका पंहिंजो पाण हली रही आहे, उन में ज़ाहिरी सी ॻाल्हि आहे कुझु माण्हू आहिनि, थोरो घणो इन्वेस्टमेंट आहे, थोरी घणी इन्वेस्टमेंट आहे, थोरो मेंटली माण्हू इन्वेस्ट थियनि था, जेका हुकूमत आहे उहा मेंटली इन्वेस्ट थिए थी, पर उन में बि का घणी बहितरी कोन्हे। असां वटि हॉकी आहे, असां वटि मल्ल आहे, असां वटि ॿियूं अहिड़ियूं जेके शयूं आहिनि उहे असांजो स्पोर्ट्स आहिनि, असांजा कल्चर्स आहिनि, उनखे स्पॉन्सर करणु खपे। जेके असांजा हिते गोल्ड मेडलिस्ट जेके प्लेयर्स आहिनि, एथलीट्स आहिनि, उन्हनि खे अगरि ॿाहिरि दुनिया में किथे मौक़ो मिले थो पंहिंजे पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करण जे लाइ, त उन्हनि खे स्पॉन्सरशिप नथी मिले। हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो इलाइक़ो आहे कराची में डालमिया नाले सां, उन में अगरि जे हिकिड़ी ख़ासि नज़र रखी वञे त फुटबॉल जा हिकिड़ा तव्हांखे सुठा चैम्पियंस मिलंदा। मां सिर्फ़ु हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियण जी कोशिशि करे रहियो आहियां। पूरे पाकिस्तान में तव्हांखे मुख़्तलिफ़ स्पोर्ट्स जा मुख़्तलिफ़ माहिर प्लेयर्स तव्हांखे मिलंदा जेके हिते नेशनल लेवल ते खेॾी चुका आहिनि। हाणे इंटरनेशनल लेवल जे लाइ उन्हनि वटि स्पॉन्सरशिप कोन्हे। सो नाज़रीन, मुंहिंजी हुकूमत सां इहा ई हिकिड़ो अर्ज़ु आहे वॾो त इन्हनि ते हिकिड़ी असांखे ख़ासि नज़र रखणु खपे। पाकिस्तान में स्पोर्ट्स इंडस्ट्री खां अलावा ड्रामा इंडस्ट्री आहे, फिल्म इंडस्ट्री आहे, ऐं जीअं टेंडर जे लाइ हिकिड़ो इश्तिहार हलंदो आहे, ईअं ई अगरि जे तव्हां फिल्म इंडस्ट्री जे लाइ, ड्रामा इंडस्ट्री जे लाइ हिकिड़ो इश्तिहार हलायो त 50 करोड़ जो को इन्वेस्टर आहे त उन सां गवर्नमेंट कोलेब्रेशन करे हिकिड़ी सुठी फिल्म ठाहे सघे थी, हिकिड़ो सुठो ड्रामो ठाहे सघे थी असांजे कल्चर ते, असांजी तहज़ीब ते, ऐं पाकिस्तान खे दुनिया जे उन्हनि मुल्कनि में शामिलु करे सघे थी जेके बिज़नेस ग्रोथ में डे बाय डे पंहिंजो रिकॉर्ड क़ाइमु करे रहिया आहिनि। त मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त असां पोइ ते न रहंदासीं, असां वटि घणा ॿिया रिसोर्सिस आहिनि जंहिंमें असां पंहिंजो जेको असांजो इकनॉमिक ग्रोथ आहे उहा असां सुठी करे सघूं। सो नाज़रीन, हींअर ताईं जेके ख़बरूं हुयूं उहे अव्हां ताईं पहुचायूं। अव्हां ॾिसी रहिया हो टुडेज़ वर्ल्ड। मां आहियां शाहराज़ अहमद। पंहिंजो जाम सारो ख़्यालु रखो। मिलंदासीं नेक्स्ट वीक।